अदी उथारे न धप जे करे सा सजी रात निंड रहाई कई आई हीवर रेलियो जो सुता पिया आइन अदी मां ते नन के पट्टे पट्टे थक जी पईया अलाए केड़ो नशो करे सुतान जो चुरनी को न था अदी कोन तुंदा अच त रेलियो लायुन अदा अदा बाहर वाला जांच करे रिसो तप था जिया रात भी निंड ना है कई ही वन्या ना जांच त कना धप छाजी आ अदी हाने ही त अंदर हले आव्या असान जो त सा सुसट करे निकरे तो हाने छा कयूं अदी पाण भी अंदर कमरे में हलूं अली पाण के गाड़ियों के पोंडर अली हणो न त धप भी मरी वेंदासी हल हल अदी अंदर हलूं न ते खुरड़ियो आणी पाण खराब थी वेंदासी अच अंदर हलूं अदा ये धप तुबते सुबते जे घरात बेचे हाँ दा जंगे जे ख्याल वारी जगह बुठयल थन पोई भी बाहर किन थाकन आदा हिते न बियो तहां हिते बिहंदो तो बेहोश थी वेंदो सवेरे बिटे मानू अस्पताल छडी आया हूं इने धप जे करे हिन गोठ में एड़ी बीमारी थी पई आए जो मां तां के छा बुधाया उन जो असर मुझे पुट ते थी पियो आए हेडे वडे कद वारो मुझो पुट इन बीमारी जे करे सुसी वनी हेतरो बिठो आ मां पांजे पुट के खट जी वाडन में विझी छिके छिके थकजी पियो आ को भी वधे ही न तो अदा पाण हलो इन बीमारी जे सबब ये नते पाण ब शमू वाले पुत्र वागर सुती न वनो हलो तो हलो अरे बीमार पौधो मार पौधो भला एडी धप तहां जे घर मा मुखे तने रुगो पार दी दी आई अल्लाह रे अल्लाह हे धप कने खत्म थिंदी ही छाजी धप साथ होने अदा बुरले जियो दानू रदा चार गबा पौंडर जा हा से तरह न हणी खत्म करे छड़िया हाने बुधाए त इन धप मां असा की जान छडाई केड़ी शया जे का पाग के हण जो इन धप मां असा जी जिंद छुटे गोड बधी भला के धप मां जान थोड़ी किए चनायू अल्लाह की बुधा अच तो भई खट ते सुई तो हिक वे मथा चढ़ी इने सा जाल की छुटदी बात होनो हुकड़ी धप मी धप तू मां त मरी नी तुझो तो गुजारो थी भी तो गोड बधी हजरत एक जल्दी ऐलान बुधना ई जको असा रे गोठ में ढूंढ आयो आ इनमें वडा जरासीम आहिन इन का बचन चायो था त ए जके सब गोठाणा गद थी एक जगह ते शाख ते पंजे पंजे चा पंजे घर जे नलकन ते एक बे के बई जणा वेंजारियो इन का पो या ढूंढ विंदी नत मरी सको था सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।